सोचींदे राति सुबुह थी वियो, रोअंदे राति सुबुह थी वियो, सितारा बीठा रहिया चंड खे ॻोल्हींदे राति सुबुह थी वियो, तो जो पाड़ियो हो ख़त उन्हीअ खे जोड़ींदे राति सुबुह थी वियो, तुंहिंजे वए खां पोइ लुड़क नेणनि जा रोकींदे राति सुबुह थी वियो, सार तुंहिंजी सोच मुंहिंजीअ खे रोलींदे राति सुबुह थी वियो, बसि वफ़ा जी सदा शाहनि, बसि वफ़ा जी सदा शाहनि, भोॻींदे राति सुबुह थी वियो। इंडस रेडियो FM जे स्टूडियो में प्रोग्राम आहे लबे मेरण जेको वञी ख़िदमत में पेश कयो पियो वञे। कुझु दोस्तनि जा नाम प्रोग्राम में शामिलु कंदासीं जिन दोस्तनि जा SMS असां वटि पहुता आहिनि। ऐं घोटकी मां ज़ुल्फ़कार मेमण साहब प्रोग्राम में शामिलु थियो आहे। तव्हां प्रोग्राम खे पसंदि कयो आहे, वॾी महिरबानी अव्हां जी। ॻोठ प्यारो खान लाशारी खां बेवस बशीर अहमद लाशारी ऐं अयान अली लाशारी प्रोग्राम में शामिलु थिया। ॻोठ सरदार नज़र अली ख़ान गडाणी में उस्ताद दाद मोहम्मद गडाणी, अब्दुल्ला दाद गडाणी, अदनान दाद गडाणी प्रोग्राम में शामिलु थिया आहिनि। तव्हां हिन वक़्तु प्रोग्राम ॿुधो पिया, वॾी महिरबानी, तव्हां पंहिंजो क़ीमती वक़्तु सिड़ाए प्रोग्राम में जॉइन थिया आहियो। दोस्तो अव्हांखे सोध आहे त अॼु 27 डिसंबर आहे। साल 2019 में बाक़ी 4 ॾिहाड़ा वञी बचिया आहिनि, कुझु लम्हा आहिनि। साल 2019 असांखे बि मोकिलाए वेंदो, यानी हीउ साल असांखे तारीख़नि में ॻोल्हींदे नज़र ईंदो। अॼोके ॾिहाड़े ते शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जे हवाले सां 12वीं वरसी अॼु मल्हाई पई वञे ऐं महान रागी रहमान मुग़ल यानी सरमन सिंधी जी अॼु 23वीं वरसी मल्हाई पई वञे। रहमान मुग़ल जे हवाले सां कुझु मालूमात आहे, गॾोगॾु उनजो कलाम बि असां नशर कंदासीं। समीन सिंध जे सदा मलूक मिटीअ हमेशह अहिड़नि ॾाहनि खे जनमु ॾिनो आहे जन हर दौर में हक़ ऐं सदाकत जी सरबुलंदी ऐं ज़ुल्म जबर जी अहमियत ऐं अज़मत जा अहुञाण बणिजी पंहिंजे कलम ऐं ज़ुबान ज़रिए हिन धरतीअ ते सचाई जैसी सलामती ऐं पाकाई जी पोख पोखे बाग़ बनाए छॾियो। अहिड़नि अमुल माणिक मिसल इंसाननि में क़ौमी गीतनि जो हीरो ऐं सिंध जो सुरीलो रागी सरमन सिंधी बि हो, जंहिं प्यार मोहबत एकता ऐं सुलूक जे सबक़ सां पंहिंजे गीतनि ऐं वायनि वसीले माण्हुनि जे दिलनि खे मोहे विधो ऐं केतिरनि ई सिंध वासियुनि खे पंहिंजो परस्तार बणायो। कराची खां केटी बंदर ऐं कश्मीर खां कारूंजर ताईं हर वसंदी ऐं हर वाहण फ़नी शौर जूं लाटूं ॿारींदड़ ऐं धरती ऐं प्यारी पुकार सां जीए लतीफ़ जी झुंगार सां जॾहिं को गीत गूंजे थो, नौजवाननि जे जज़्बनि खे जला ॾेई ऐं उन्हनि जे सीननि में मौजूदु समुंड में लज़ीज़ लहर पैदा करे विझे त सचु सम्झिजे उहो सरमन सिंधी हूंदो, जंहिंजो मन मोहींदड़ आवाज़ आहे। सरमन सिंधी जो असुलु नालो अब्दुर्रहमान वलद मोहम्मद हयात मुग़ल हो। संदसि विलादत 7 जुलाई 1961 ईस्वी ते ॻोठ पिरियालो ज़िले ख़ैरपुर मीरस में थी। पाण उहो नौजवान बाकमाल रागी थी गुज़रियो आहे जेको चंद ई सालनि में सिंधी समाज ते छांइजी वियो। हू जॾहिं ॻाइणु शुरू कंदो हो त ॿुधंदड़ सुध ॿुध विञाए सरमंद जे झूंगारनि में गुम थी वेंदा हुआ। रहमान मुग़ल मैट्रिक ताईं तालीम पिरियालो में हासिलु कयईं। तंहिंखां पोइ टेक्निकल कॉलेज ख़ैरपुर में दाख़िलु थियो, जितां 1980 ईस्वीअ में सिविल टेक्नोलॉजीअ में डिप्लोमा कयईं। पाण 1984 ईस्वी में पहिरियां HDA हैदराबाद में ऐं पोइ कराची बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी में सब इंजीनियर मुक़ररु थियो। आख़िर ताईं उन जी उहिदे ते रहियो। कराची में गुलशन इक़बाल जी हिकु फ्लैट में रहंदो हो। रहमान मुग़ल ॻाइण जी शुरूआति 1975 ईस्वी दारे संगत में माचिस वॼाए कई। ईअं ई हू पंहिंजे यारनि दोस्तनि में पंहिंजे फ़न जा जोहर ॾेखारींदो रहियो। पाण जॾहिं टेक्निकल कॉलेज में पढ़ंदो हो उन वक़्त में कॉलेज में थींदड़ क़ौमी गीत झुंगारींदो हो। अहिड़ी तरह संदसि सुरीले आवाज़ में माखीअ जी मिठास जहिड़ा आलाप महफ़िलुनि में गूंजण लॻा। हिन सभ खां अॻु राग जी तरबियत रागीअ लाले अज़ीज़ खां हासिलु कई। पोइ मंज़ूर सखीराणी शायदि भुट्टे ऐं ज़िंदगी जे आख़िरी साल 1996 ईस्वी में मौसीक़ार उस्ताद ज़हूर ख़ान ज़ैबीअ खां सिखियाई।
टेलीविज़न ते हिन सभ खां अॻु में नात शरीफ़ ॻाई, उन खां पोइ राग जे हवाले सां प्रोड्यूसर समी बलोच संदसि तमामु घणी मदद कई। समी बलोच हिन खे हारून रिंद वटि वठी वियो, जंहिं सभ खां पहिरियां रहमान मुग़ल जे आवाज़ में 3 नग़मा रिकॉर्ड कया। हिकु लोली, ॿियो शेख अयाज़ जो गानो राति आई वई तू न आहे, वरी माक में ओ मेंदरा राति रोअंदी रही, ऐं टियों समी बलोच जो तुंहिंजी यादि जी वरी या वीर लॻी रही आहे थदड़ी हीर शामिल आहिनि। रहमान मुग़ल खे रेडियो ते प्रोड्यूसर कौसर बुरड़े आंदो। हुन जूं कैसेटूं बि तमामु घणो मक़बूल थियूं। सरमन सिंधी जेतोणीकि पंजाबी घराणे सां तालुक़ु रखंदो, पर अमली तरह हुन पाण खे ऐं पंहिंजे ॿारनि खे सिंध जी मिटीअ सां मिलाए वियो, ऐं खेसि सिंध जी धरती, ॿोली ऐं तहज़ीब सां बेइंतहा मोहबत हुई। हुन पंहिंजे ॿारनि खे सिंधी तालीम ॾियारे उहो पाण खे सिंधी सम्झंदो हो। हुन पंहिंजे मधुर ऐं मिठड़े आवाज़ ज़रिए क़ौमी कारकुननि में उत्साह पैदा कयो ऐं रूह गरमाया। मायूस ऐं थकल दिलनि खे आथत ॾिनी। मोट में सिंधी माण्हुनि बि सरमन सिंधी खे किरोणे कुर्ब ॾिना, जीअ में जायूं ॾिनियूं। सॼी सिंध में जेका इज़त सरमंद सिंधी खे मिली, सा कंहिं ॿिए फ़नकार खे हासिलु थी न सघी। सिंधी अवाम तरफ़ां खेसि सिंध जो बीजल जे लक़ब सां यादि कयो वञे थो। नाले वारे शाइर ताजल बेवस खेसि राग जो राणो ऐं सिंध जो विक्टर हारा करे छॾियो आहे। सरमन सिंधी 27 डिसंबर 1996 ईस्वी ते बदीन मां हिकु प्रोग्राम करे कोस्टर बस ज़रिए कराची वापसि वञी रहियो हो त दीवान शुगर मिल ठठे वेझो कोस्टर जो कम सां भरियल हिकु ट्रक सां टकर थी पियो, जंहिंमें हू सख़्तु ज़ख़्मी थी वियो। खेसि कराची नियो पियो वए त रस्ते में हिन जी साह जो सीबो उॾिरजी वियो ऐं 35 सालनि जी फूह जवानी में पंहिंजे अज़ीज़नि दोस्तनि ऐं परस्तारनि खे जुदाई जो दाग़ ॾेई राह रबानी वठी वियो। अहिड़ी तरह सरमन सिंधी जिस्मानी तौर ते त सिंध वासियुनि खां जुदा थी वियो आहे, पर रूहानी तौर ते सदियुनि ताईं देस वासियुनि जे दिलनि में ज़िंदा रहंदो। बरे सगीर जे महान शाइर ऐं ॾाहे शेख अयाज़ सरमन सिंधी जी वफ़ात ते ताज़ियती तासुरात ॾींदे चयो हो त सरमंद जो आवाज़ु अञा ताईं कतियुनि जे कननि में गूंजंदो हूंदो, ऐं सितारा इहो ॿुधी अजब में सोचींदा हूंदा त धरती बि अहिड़ो अपग्रह आहे जिते अहिड़ी लाज़वाल ॾात पैदा थी सघे थी। बहरहाल सरमन सिंधी मौसीक़ीअ जी तारीख़ में पंहिंजो नालो सोनहरी अखरनि में लिखाए वियो, जंहिं ते असां सभिनी खे नाज़ आहे, फ़ख़ुरु आहे। जी दोस्तो, रहमान मुग़ल जी 23वीं वरसी जे हवाले सां कुझु मालूमात ही जेका वञे समातुनि जे नज़र कईसीं, ऐं कुझु कलाम आहिनि सरमन सिंधी जे आवाज़ में ॻायल, उहे बि अवां ताईं पहुचायूं पिया। हिकिड़ो ॿियो कलाम आहे, उहा वञे समातुनि जे नज़र कंदासीं। सरमन सिंधी जी आवाज़ में हिकिड़ो बहितरीनु कलाम अवां जे समातुनि ताईं पहुची चुको। सामिन प्रोग्राम लबे महिराण मां इंडस रेडियो FM जे स्टूडियोज़ मां ॿुधो पिया। इन प्रोग्राम जे दौरान असां तव्हांखे नए ताज़े हाल अहवाल खां आगाही ॾियणु निकोर ख़बरूं ॿुधाईंदा आहियूं, जेकी पिणु असांजे प्रोग्राम जो हिसो हूंदियूं आहिनि। घोटकी जे आस पास छा वहे वापरे पियो, इन मुतालिक़ असांजी कोशिशि हूंदी आहे त फ़ौरन तव्हां ताईं मालूमात पहुचायूं। ठीकु 10 वॻे तव्हां तफ़सीली ख़बरूं ॿुधंदो, ऐं तफ़सीली ख़बरुनि खां पोइ ॿीहर प्रोग्राम लबे महिराण में अवां सां गॾु हूंदासीं।
विया मुंहिंजे अतड़नि जा अला मुंहिंजे अतड़नि जा तो ताईं पहुता मुंहिंजे नेणनि जा सभिनी रस्तनि जा अला सभिनी रस्तनि जा तो ताईं पहुता मुंहिंजे नेणनि जा तुंहिंजी चुनरीअ में अची तुंहिंजी चुनरीअ में अची तुंहिंजी चुनरीअ में अची तुंहिंजी चुनरीअ में अची राणी रंगनि जा सारा ठक लही विया राणी रंगनि जा अला राणी रंगनि जा तो ताईं पहुता मुंहिंजे नेणनि जा हिकिड़े भाकुर साण हिकिड़े भाकुर साण हिकिड़े भाकुर साण हिकिड़े भाकुर साण विसरियल वाइदनि जा सारा थक लही विया विसरियल वाइदनि जा अला विसरियल वाइदनि जा तो ताईं